हाणे ही प्रोग्राम जंहिंजे लाइ मुनक़द कयो वियो दिस्तार फज़ीलत जे हवाले सां हाणे उन हिफ़्ज़ जी ताज हिफ़्ज़ जी पग असांजे हिन मस्जिद जो प्यारो तालिब उस्ताद अहमद खान जो शागिर्द हाफ़िज़ हामिद अली साहब जन पाईंदो अव्हां जे साम्हूं जिनखे पाकिस्तान जा नामियारा ख़तीब उस्तादुल उलमा शीरीन ज़ुबान हज़रत मौलाना अहमद शोएब साहब जन पंहिंजे हथनि सां उन्हनि खे हिफ़्ज़ जी दिस्तार ॿधाईंदा ऐं उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जो उस्ताद हाफ़िज़ अहमद खान साहब ऐं असांजो आयल मेहमान मोहतरम जनाब इज़्ज़त माब मोहब्बत अली खोड़ो साहब भी वर ॾींदो ऐं असांजे मस्जिद में आयल हिकु प्यारी शख्सियत असांजे ॻोठ जे वॾेरे जो फर्ज़ंद अर्जुमन मोहतरम जनाब मोहम्मद खान सियाल साहब भी जन हाफ़िज़ साहब खे पंहिंजे हथनि सां पग जा वर ॾींदा मां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त उहे बि अचनि ऐं हाफ़िज़ साहब खे पंहिंजे हथनि सां हिफ़्ज़ जे पग जो वर ॿधाइनि। लख मुबारक हुजनि इन हाफ़िज़ खे जंहिं हीअ अज़मत पाक हिन क़ुरान शरीफ़ जे सदके हिफ़्ज़ जो ताज माणियो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं भाऊ मोहतरम जनाब शहज़ादा मीरानी साहब जन जा जिन शहर फरीदाबाद जे शान लाइ बरकत लाइ सुठा शेर असांखे ठाहे ॾिना असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार ऐं मशकूर आहियूं। सभु दोस्त जेके बि हार खणी आया आहिनि उहे जल्दी जल्दी हाफ़िज़ साहब खे पाराइण ऐं मुबारकूं ॾियनि ताकी असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हलूं। माशा अल्लाह जज़ाकल्लाह लख लख मुबारकूं हुजनि ऐं मां ख़राज तहसीन पेश थो कयां पंहिंजे हिन उस्ताद हाफ़िज़ अहमद खान खे जिन खे मुबारकूं बि हुजनि जिन जी मेहनत सां हिन फरीदाबाद जे शहर में अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जा हाफ़िज़ पैदा कया ऐं इंशाअल्लाह इहो ताउन जेसी ताईं हलियो इहो सिलसिलो जारी रहंदो। मां रब में पुर उम्मीद हां जेकॾहिं हाफ़िज़ साहब हिन ॻोठ में इहा मेहनत जारी ऐं सारी रखी त इंशाअल्लाह फरीदाबाद जे हर घर मां क़ुरान जा हाफ़िज़ पैदा थींदा। नारे तकबीर। सब दोस्त जेके भी आयल मेहमान हैं सब दुआ कन हिन मस्जिद वारन के मस्जिद जे आबाद करण वारन के हाफ़िज़ साहब के ऐं तालिबन के जिनकी ही अजीम मेहनत जारी है सारी है। ॿिया दोस्त वेहंदा वञनि जाइ ख़ाली कंदा वञनि ताकि ॿियनि दोस्तनि खे बि टाइम मिली वञे। असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सभिनी आयल दोस्तनि जा ऐं महिमाननि जा जेकी परे परे खां दोस्त असांजे दावत ते हिन प्रोग्राम में शरीक थिया। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी मेहरबानी जो तव्हां असांजे दावत ते हिन प्रोग्राम में शरीक थिया। अल्लाह ताला तव्हांखे अजर अज़ीम अता फ़रमाए। हाणे मां पंहिंजे महिमान जे दावत खां पहिरियां हीअ मां माइक ॾेई रहियो आहियां पंहिंजे भाउ मोहतरम जनाब इज़्ज़त माब मोहब्बत अली खोड़े साहब जिन खे जेको तव्हां हाणे मां बिना देर जे दावत ते नात जे लाइ मां गुज़ारिश थो कयां अलहाज इमदादुल्ला फिलपोटो साहब जन खे जेकी तव्हांजे साम्हूं अचनि हमदी आहे नात कलाम पेश कनि ऐं उन खां बाद उन सां गॾोगॾु फौरन हाफ़िज़ साहब जी दिस्तार थींदी। दिस्तार खां बाद असांजे आयल महिमान ख़ास जो बयान थींदो। वसल्लम
अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में भलारी जगह ते अल्लाह ताला तमाई असांखे अचण जी सआदत नसीब फरमाया। उन बाधारे रब करीम जे दर दुआ है अल्लाह ताला तमाई असां मिलनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ते मक़बूल कर फरमायो। रब करीम घुरियो आ तने तौफीक मिली आ हिन प्रोग्राम में शरीक थियण जी। न घुरे हाँ कोन को सबब बणजी पवे हाँ शरीक न थी सकिया थिया आहियूं या बाधारे रब करीम जी बाध थी आहे। अल्लाह दुआए जीअं बाध कई अथई तीअं तव्हां असां सभिनी जे अचण वेहण ॿुधण ॿुधाइण के पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल कर फरमाए। ॾाढी ख़ुशी थी आहे त ॻोठ जे हिकिड़े नंढे अल्लाह जो कलाम पंहिंजे दिल में साड़ी सच पुछो त इहा बि अल्लाह जी चूंड आहे जंहिंजे लाइ घुरे न घुरे त आदमनि बुज़ुर्गनि जी औलाद पर ख़ुदि नबियनि जी औलाद ग़लति रस्ते ते हली वञे जीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु पर जे घुरे त कंहिं मिस्कीन घराणे मां बि वक़्त जो जुनेद पैदा करे वक़्त जो आलिम बाअमल पैदा करे। क़ुरान मामूली शइ न आहे। क़ुरान वॾी अल्लाह जे तरफ़ खां वॾी नेमत आहे। इनखे पंहिंजे दिलि में सांढणु इहो सवाइ उन जे तौफ़ीक़ जे हर कंहिं जो कमु न आहे। पोइ उन जी मर्ज़ी आहे जंहिं खां चूंडराए ॻोठ मां हिकिड़ो चूंडे मर्ज़ी अथसि 10 चूंडराए मर्ज़ी अथसि। जी चवंदा मतिलबु साईं जा असां ते इंसान थिया जो वॾा लाइक़ु सम्झी नौकिरी ॾिनी ईअं चइबो आहे यार महिरबानी मूंखे लाइक़ु सम्झे हे बि रब लाइक़ु सम्झो जंहिं घराणे खे उनखे क़ुरान मजीद जी दौलत आहे। ॾाढी ख़ुशी थी मां उन नंढड़े खे ऐं उन्हनि जे रवायतीन खे रिश्तेदारनि खे मुबारकबाद चवां थो। अल्लाह जो दुआ थो कयां अल्लाह ताला सदा उनखे जीअं क़ुरान मजीद साम्हियो थिए इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अञा बि उनखे वधीक इल्मु कराइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां शुरूआत कयां थो अल्लाह बाज़ारे जे नाले सां ॻाल्हियूं साॻियूं मामी साॻियूं वक़्त वक़्त जी ॻाल्हि कॾहिं नंढड़ा हुयासीं कॾहिं जवानी कॾहिं पीरीअ जे पेर हवा पीरीअ जे पेर वरी उन जे दर दुआ आहे बाक़ी ज़िंदगी में शल पंहिंजी महिरबानीअ सां चङे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शुरूआत कयां थो अल्लाह जे आॾो निमाण वारस ॿोलाइनि त या ख़ुदा तौहीद वारनि बेसदा तूं ख़ैर कर। तौहीद जंहिं रब जी सुञाती इहो माण्हू कामयाब आहे। हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाईंदा आहिनि रस्ता ॿ आहिनि हिकिड़ो जन्नत जो रस्तो आहे हिकिड़ो जहन्नम जो रस्तो आहे। नेकी करणु इहो जन्नत जे रस्ते ते हलणु आहे गुनाह करणु इहो जहन्नम जे रस्ते ते हलणु आहे। अल्लाह असांखे जहन्नम जे रस्ते खां बचाए। हुसैन फरमाईंदा हुआ गुनाह न कयो पर सफ़ा इकी पए वठो त पोइ बि ॿ गुनाह त कॾहिं बि न कयो। कहिड़ा हिकिड़ो कुफ़र छा इहो ॿोलनि में शुरू कयो आहे निमाज़ रोज़ो वठवड़ा में निकिती आहे। इनकार करणु कंहिं शइ जो 5 शयूं अहिड़ियूं आहिनि ऐं हिक जो इनकार करणु कुफ़र। ॿियो शिर्क ईमान खां पोइ कलमे खां पोइ शिर्क अल्लाह से इन्हनि ॿिनि गुनाहनि खां छो त अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे मां जहन्नम जी बाहि उइदत लिल काफ़िरीन काफ़िरनि जे लाइ तयारु कई आहे। जहन्नम आहे काफ़िरनि जे लाइ कलमे वारनि जे लाइ न आहे पर कलमे पढ़ण खां पोइ जेको शिर्क थियो उन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त मन युश्रिक बिल्लाह फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहि जन्नत व मावाहु नार व मा लिज़ालिमीन मिन अंसार।
अल्लाह ताला सर इन गुनाहन खां बचाए, कुफर ऐं शिरक खां बचूं सभिनी गुनाहन खां। पर ॿियो गुनाह में उमेद आहे त कुझु न कुझु जीअं चइबो आहे कन महट रखण खां पोइ माफ़ी मिलंदी। इन्हनि ॿिनि गुनाहनि खे मौत जो माफ़ी न आहे। अल्लाह ताला असांखे सभिनी गुनाहनि खां बचाए। शुरूआत इन ॻोल्ह सां थो कयां, थोरो तवजो। मुस्तफ़ा जे आशिक़नि रे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर, या खुदा तौहीद वारने दे सदा तूं ख़ैर कर, हा सदा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि रे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर। जिन जो नारो आ मोहम्मद ते नबूवत आ ख़तम, तिन ग़ुलामनि आशिक़नि जो ऐ धणी रख तूं भरम, तिन सचारनि ॾे धणी सौ सौ दफ़ा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर, या खुदा तौहीद वारने ॾे सदा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर। जेके तोखे था मञनि तूं लाशरी माही मिठा, कल्म वहदत जो पुॼाइनि जेके था घर घर बंदा, कल्म जे पैगाम वारने ॾे खुदा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर, या खुदा तौहीद वारने ॾे सदा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर। रब साईं जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे हबीब, रब साईं जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे हबीब, जिनके अहले जालिमन जी थी गुलामी आ नसीब, अहले हर हिक शख्स दे साईं सुठा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर, या खुदा तौहीद वारने ॾे सदा तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर। जिन भलारने के हबीबन जा सहाबा सब बणिया, शाद रखजे के सहाबा जा सजा नौकर बणिया। जिन भलारने के हबीबन जा सहाबा सब बणिया, शाद रखजे के सहाबा जा सजा नौकर बणिया। तुझे दर ते आखुरी अहिड़ी दुआ तूं ख़ैर कर। मुस्तफ़ा जे आशिक़नि ॾे ऐ मिठा तूं ख़ैर कर, ऐ मिठा तूं ख़ैर कर। अहल बैतनि सां महबत जिन रखी आहे दिली, ऐं महबत सां घणी तुंहिंजा मञनि था सब वली। अहल
महबत साधनी तुझा मन मिठा सब वली पांच सपनी बानड़न ते कर अता तू खैर कर मुस्तफा दे आशिकन दे ऐ मिठा तू खैर कर ऐ मिठा तू खैर कर या खुदा तौहीद वारन दे सदा तू खैर कर मुस्तफा दे आशिकन दे ऐ मिठा तू खैर कर ऐ मिठा तू खैर कर अब्दु शहजादो तुम जो ऐ हबीब ने जो गुलाम ऐ सहाबा अहल बैतन के मने पियो तो इमाम तिन सजारने दे करे मुँह दे सजा तू खैर कर मुस्तफा दे आशिकन दे ऐ मिठा तू खैर कर ऐ मिठा तू खैर कर या खुदा तौहीद वारन दे सदा तू खैर कर मुस्तफा दे आशिकन दे ऐ मिठा तू खैर कर ऐ मिठा तू खैर कर अता जंहिंखे खुदावंद कईया कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कईया उन साहिब लौलाद जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेहर दिया ख़त्म नबिया सो अब्र करम मेहर दिया ख़त्म नबिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया अल्लाह रखो सोने जो खुद नाम मोहम्मद चुमजी था वञनि चपड़ा वठण नाम सां खुद अल्लाह रखो सोने जो खुद नाम मोहम्मद चुमजी था वञनि चपड़ा वठण नाम सां खुद हारिश के इताअत में तासीर वदिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कईया उन साहिब लौलाद जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेहर दिया ख़त्म नबिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया जंहिं पाक जिस्म ते न कॾहिं मक्की हुई वेठी उन मीर मुनव्वर जग में कदम पे धरती जंहिं पाक जिस्म ते न कॾहिं मक्की हुई वेठी उन मीर मुनव्वर जग में कदम पे धरती ऐं ॾाढी बिडुबरी थी वेहण साण तिखिया ऐं ॾाढी बिडुबरी थी वेहण साण तिखिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कईया उन साहिब लौलाद जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेहर दिया ख़त्म नबिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया रज़ी अल्लाह जे मिस्ताक जी
तईन चिटिया रज़ी अल्लाह जे मिस्दाक जी तईन चिटिया इहा गाल सची गाल सची गाल सचिया इहा गाल सची गाल सची गाल सचिया कौसर दी अता जंहिंजे खुदावंद कईया उन साहिब लौलाक जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेहर दिया ख़तम नबिया इहा गाल सची गाल सची गाल सचिया अल्लाह खुशयार जे हर फील अदा ते वल्लैल ज़ुहा मुर्ग सब्र हिल्म सखाते अल्लाह खुशयार जे हर फील अदा ते वल्लैल ज़ुहा मुर्ग सब्र हिल्म सखाते दिलदार जे जुज़ जुज़ में सना साफ़ भैया इहा गाल सची गाल सची गाल सचिया जंहिं ताई रूह ऐं दिल आहे ज़ुबानी सैफुल्लाह कंद में दोस्त जी पयो मदह बयानी जंहिं ताई रूह ऐं दिल आहे ज़ुबानी सैफुल्लाह कंद में दोस्त जी पयो मदह बयानी हाली जवी तारीफ सां तस्कीन मिलिया इहा गाल सची गाल सची गाल सचिया कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कईया उन साहिब लौलाक जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेहर दिया ख़तम नबिया इहा गाल सची गाल सची गाल सचिया